नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻे खाई एडिशनल सेशन कोर्ट कपरो जे हुकम ते खाई पुलिस जो ॻोठ हमज़ो खान दर्स में ॿिन ज़मींदार अली नवाज़ दर्स ऐं अज़ीज़ुल्ला जी ज़मीन ते मुबीना छापो नाहक बांधी बणियल मर्दनि औरतनि ॿारनि समेत 29 हारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। हारियुनि जी बाज़ियाबी लाइ सूमरो वल्द चेलो भील कोर्ट सगोरी में दरख़्वास्त ॾिनी हुई। बाज़ियाब हारियुनि में श्रीमती सीमा, राजू, हलीम, तामिल, तारी, गोरी, मीना, सलीम, बालम ऐं ॿिया शामिल आहिनि। हारियुनि मूजिब ज़मींदार असां खां जबरी पोरियो कराईंदो, जॾहिं त ज़मींदार मूजिब इन हारियुनि खां को बि जबरी पोरियो न पिए वरितो, न वरी मूं वटि का ख़ानगी जेल आहे। ॿिए पासे SHO खाई ज़ाहिद हुसैन बिरोही मूजिब बाज़ियाब हारियुनि खे सुभाणे वास्तेदार कोर्ट में पेश कयो वेंदो, जेको कोर्ट सगोरी जो हुक्म हूंदो उन ते अमल करायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।